गंबट में मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाईंदड़ सहाफ़ती तंज़ीम यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध लाड़कानो जे हेड ऑफिस में एक अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी में यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जिन में गंबट, राणीपुर, बहारू, आरेजा, नवदेरो, सिजावल, पखो ऐं नसीराबाद जे सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मरकज़ी अॻवाननि तरफ़ां ॿाहिरे शहर खां आयल महिमाननि खे सिंध जे सकाफ़ती सिंधी टोपी, अजरक ऐं गुलनि जा हार पाराए विया। उन मौक़े ते आयल महिमाननि यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मरकज़ी ऑर्गेनाइज़रनि जो शुक्रियो अदा कयो। गॾिजाणी में तंज़ीम साज़ी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि कई वई। उन मौक़े ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे ऑर्गेनाइज़रनि ऐं मेंबरनि पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध उहा वाहिद सहाफ़ती तंज़ीम आहे जेका ॾींहुं राति ग़रीबनि, मिसकीननि ऐं मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। लाड़कानो समाजी इतिहाद जे सदर शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन जे सहाफ़िन खे सलाम पेश कयां थो जेके हर वक़्तु मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची